क़ीमतूं पूरे तन खे जीअण जो हक़ ॾियो पूरे तन खे पूरे तन खे हिदायतकोट में घाटे तौर महंगाई ऐं हर आए ॾींहुं पेट्रोल ऐं डीज़ल समेत रोज़मर्रा जी शयुनि ते क़ीमतुनि में हद खां वधीक इज़ाफ़े ख़िलाफ़ मज़दूर यूनियन जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। अटो, घी, खंडु, चांवर समेत रोज़मर्रा जी इस्तेमाल में थींदड़ शयुनि समेत पेट्रोल जे क़ीमतुनि में घाटे तौर इज़ाफ़े ख़िलाफ़ मज़दूर यूनियन जे सॾ ते कामरेड वाह पंद्राणी, उर्स सीलरो, अमल ख़ुश्क, अलहदाद ख़ुश्क, सिकंदर सीलरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सभई मज़दूरनि कोटूमोटू चौक ते धरणो हणी निगरान हुकूमत ख़िलाफ़ सिधी नारेबाज़ी कई। महांगाई ग़रीब माण्हुनि खां जीअण जो हक़ खसे वरितो आहे। अटो, घी, खंडु, चांवर, पेट्रोल जी क़ीमतुनि में घाटे तौर इज़ाफ़े खां पोइ ग़रीबनि जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। रोज़गार ठप थी विया आहिनि जंहिं सबबि अमीर कारोबार ठप थी वियो आहे, जंहिं करे मज़दूर फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। मुज़ाहिरीन निगरान हुकूमत खां मुतालबो कंदे घुर कई त रोज़मर्रा जी शयुनि समेत पेट्रोल जी क़ीमतुनि खे घटाए असां खे फाका कशी वारी ज़िंदगी खां गुज़ारण खां बचाए वञे।